नर सिंध जो नाले वारो कहाणीकार ऐं अदाकार अनवर शाद हिकु हफ़्ते खां फाले जी बीमारी में सेवन अस्पताल दाख़िल। सरकारी ख़र्च ते इलाज ऐं वाहर जी अपील कई वई आहे। सिंध जो नाले वारो लेखक ऐं अदाकार मुख़्तलिफ़ निजी टीवी चैनलनि ऐं स्टेज ज़रियनि जामनि जूं कहाणियूं लिखंदड़ ऐं अदाकारनि जा जोहर ॾेखारींदड़ बाडे वासी अनवर शाहिद सोलंकी गुज़िरियल हिकु हफ़्ते खां सेवन जी सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल में दाख़िल थियण बाद बेयारो मददगार बणियल आहे ऐं फालिज जहिड़े मर्ज़ में मुब्तला आहे। उन सिलसिले में राब्तो करण ते अनवर शाद ॿुधायो त मुंहिंजे जिस्म जो हेठियों हिसो गुज़िरियल 2 महीननि खां कमु करणु छॾे वियो आहे। मां हलण फिरण खां लाचार बणिजी वियो आहियां। हुन सकावत खाते जे वज़ीर सैयद सरदार अली शाह वस वारनि खे अपील कई त खुदारा मुंहिंजी साल लहो सरकारी ख़र्च से इलाज करायो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।